अॼु असांजी मंज़िल हुई मीरपुर ख़ास खां उत्तर ओभर तरफ़ खिपरो रोड सां 13 किलोमीटर अॻिते हिकु तारीख़ी माॻ चिटोड़ी क़ब्रिस्तान। ही माॻ सिंध जे माणकाणी मीरनि जो हिकु यादगार आहे। हिन क़ब्रिस्तान में सभ खां पहिरीं जंहिं शख़्स खे दफ़न कयो वियो उहो मीर मसू ख़ान टालपुर हो। उन ई क़ब्रिस्तान जे नाले बाबति रिवायत आहे त उते वेझो हिकु ढंढ हूंदी हुई जंहिंमें चिटी जा मरीज़ अची विहिंजंदा हुआ ऐं चङा भला थी वेंदा हुआ। इहा ढंढ शिफ़ा जो कारण बणी ऐं मशहूर थी वई। हिन क़ब्रिस्तान जी बुनियाद बाबति ॿी रिवायत त ही कल्होड़नि जे दौर 1747 में मियां नूर मोहम्मद कल्होड़े जे वक़्त जो ॿुधाइनि था। चवनि था त ॾियो फ़कीर लंजवाणी ऐं पीर नूर शाह कुरैशी ऐं मीर मसू ख़ान टालपुर हिकु दफ़े शिकार ते निकिता ऐं अची चिटोड़ी मैदान में वेठा ऐं चयाऊं त ही मैदान चिटल आहे। उन करे पाण में टिनी वाइदो कयो त हिते पंहिंजो क़ब्रिस्तान क़ाइमु कंदासूं ऐं पोइ वसियत मूजिबि टिनी खे पंहिंजे पंहिंजे वक़्त ते हिते दफ़न कयो वियो। हिन क़ब्रिस्तान खे चिटोड़ी क़ब्रिस्तान इन करे बि सॾियो वेंदो आहे जो हिते मौजूदु मीर साहिबनि जे मक़बरनि ते चिट जो ख़ूबसूरत कमु थियल आहे। चवनि था त हिते जो पत्थर जोधपुर खां घुरायो वियो। उन्हनि ते जेका चिटसाली थियल आहे तंहिं लाइ जोधपुर, बीकानेर ऐं जैसलमेर मां कारीगर घुराया विया हुआ। ही क़ब्रिस्तान मौजूदा वक़्त में लॻभॻि 12 एकड़नि ते मुश्तमिल आहे। हिते माणकाणी टालपुरनि जूं 9 पीढ़ियूं आसूदा ख़ाक आहिनि। हिन क़दीम माॻ खे 2.5 सदियूं अॻु जो कोठियो वियो आहे। हिन क़ब्रिस्तान में पेर पाइण सां मीर साहबनि जा ख़ूबसूरत मक़बरा माण्हुनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाइनि था। ही मक़बरा परे खां वाज़े नज़र अचनि था। असां हिन क़ब्रिस्तान में पहुचण शर्त मीर साहिबनि जे वॾनि मक़बरनि जे मुआइने खां पहिरीं पासे में मौजूदु संगे मरमर जी ठहियल तुर्बतनि जे तरफ़ वधियासीं। ही तुर्बतूं टालपुर ख़ानदान जे अहम फ़र्दनि जूं हुयूं। हिननि तुर्बतनि ते क़ुरानी आयात सुहिणनि अखरनि में उकरियल हुयूं।
हिननि तुर्बतनि जो सरसरी जाइज़ो वठी अॻिते वॾनि मक़बरनि जे तरफ़ वधियासीं त पहिरियों मक़बरो मीर फ़तह ख़ान जो हो। ही मक़बरो पत्थरनि जो ठहियलु हो। मक़बरे ते पत्थरनि खे घड़े ख़ूबसूरत चिटसाली कयल हुई। हिते इस्तेमालु थियल पत्थरनि जे मुआइने सां पुराणे दौर जे कारीगरनि जी कारीगरी ऐं महारत मिसाली नज़र अचे थी। मक़बरे ते साम्हूं दरवाज़े ते फ़ारसी इबारत लिखियल हुई। इबारत में मीर फ़तह ख़ान ऐं मीर मिर्ज़े ख़ान जा नाला वाज़े नज़र अचनि था ऐं संदुनि शहादत जा साल 1194 हिजरी लिखियल आहे। मीर फ़तह ख़ान टालपुर जे मक़बरे खे ॾिसी कल्होड़ा दौर जे आख़िर में सिंध में ईंदड़ सियासी तब्दीलियुनि जी यादि ताज़ा थिए थी। गॾोगॾु मदद ख़ान पठान जे सिंध में अचण वारे सान्हे जी पिणु यादि ताज़ा थिए थी। मीर फ़तह ख़ान टालपुर ऐं मीर अब्दुल्ला ख़ान टालपुर खे मियां अब्दुल नबी कल्होड़े दोखे सां घुराए क़ैद कराए शहीद कराए छॾियो। चवनि था त पाण उन ई वक़्तु क़ुरान पाक जी तिलावत करे रहिया हुआ। चवनि था त मीर फ़तह ख़ान ऐं मीर अब्दुल्ला ख़ान जो दोखे सां क़ैद करे क़त्ल करण जो ॿुधी मीर मिर्ज़ा ख़ान 50 खनि बलोचनि सां उते पहुतो त मियां अब्दुल नबी जे माण्हुनि उन्हनि ते गोलियूं हलायूं, जंहिंसां मीर मिर्ज़ो ख़ान बि क़त्ल थी वियो। हिन वाक़े खां पोइ जल्द ई हालाणी वारी जंग खां पोइ कल्होड़नि जे दौर जो ख़ात्मो थियो ऐं टालपुर दौर जो आगाज़ थियो। मीर फ़तह ख़ान जे मक़बरे जे पासे में ई मीर ठारू ख़ान जो मक़बरो साॻे तिर्ज़ जो ठहियलु आहे। कल्होड़नि खां सिंध फ़तह कंदड़ फ़ातिह सिंध मीर फ़तह अली ख़ान टालपुर जो पहिरियों साथी ख़ैरपुर मीरस वारो मीर सोहराब ख़ान टालपुर ऐं ॿियो साथी मीरपुर ख़ास वारो मीर ठारू ख़ान टालपुर हो। मीर फ़तह अली ख़ान तख़्त ते वेहण सां ई माहौल खे मद्दे नज़र रखंदे सिंध खे 7 हिस्सनि में विरहायो। 4 हिस्सा मीर फ़तह अली ख़ान पंहिंजे ऐं पंहिंजे भाइरनि लाइ रखिया। 2 हिस्सा ख़ैरपुर वारे मीर सोहराब ख़ान खे ऐं 1 हिस्सो मीरपुर वारे मीर ठारे ख़ान खे ॾिनाई। मीर ठारो ख़ान माणकाणी मीरनि मां हो। मीर ठारो ख़ान मीर फ़तह ख़ान जो पुटु ऐं मीर मसू ख़ान जो पोटो हो। मीर ठारे ख़ान ऐं मीर ग़ुलाम अली ख़ान जे विच में जंग पिणु लॻी हुई, जंहिंमें मीर ग़ुलाम अली ख़ान फ़तह माणी ऐं मीर ठारू ख़ान ज़ख़्मी थी पियो, जंहिं बैदि मीर ग़ुलाम अली ख़ान खेसि हैदराबाद जे क़िले में वठी आयो ऐं ठीक ठाक थियण बैदि खेसि तमामु इज़त सां मीरपुर ख़ास रवानो कयाई। मीर ठारे ख़ान जी वफ़ात 1829 में थी।
मीर फ़तह ख़ान ऐं मीर ठारू ख़ान जे मक़बरनि जे पासे में टंडो अल्लाहयार जे बानी मीर अल्लाहयार ख़ान जी तुर्बत आहे। हिन तुर्बत मथां चबूतरो ठहियलु आहे। मीर अल्लाहयार ख़ान जी तुर्बत ते टंडो अल्लाहयार जे नाले वारे शाइर ऐं अदीब क़िबला साईं ख़लील खोसो पारां लॻायल तख़्ती पिणु मौजूद हुई, जंहिं ते मीर अल्लाहयार ख़ान जी वफ़ात जो साल 1816 लिखियलु हो।